सभिनी दोस्तनि महिनत कई त अचण वारे पंचायती इलेक्शन में बि मौक़े जे लाइ हिकिड़ो तमामु वॾो सियासी मौजूदा पीपल्स पार्टी जी हिकिड़ो मां सभिनी दोस्तनि भाउरनि जो शुक्रगुज़ार आहियां। फर्ज़नि खे नथो खणा पियो जेके दोस्त इकट्ठा थिया आहिनि मां तमामु दोस्तनि करे या जेको तव्हां सभु फ़ैसिलो कंदव असां सभु हुनखे खणी हलंदासीं पोइ कार्रवाई फॉर्मली असांखे कई वेंदी सर ये रिकॉर्ड है माने करे में जब ऑल्टरनेट पे सब कमर्शियल को देता उन्होंने जेके बड़ी गाड़ी मुख्य समझ में आई ज़ाहिर है एक ज़ाहिर भी टाइप है जो मीटिंग हुई कनेक्शन थियण लाइ चयो आहे अॻिते जे लाइ हिनखे मामले ये मां सम्झां थो त मां जो रिव्यू पेश कंदुसि गोके मुंहिंजो वॾो भाउ राजू भाई साहब खे उन ज़माने में एक राजकाणी में छिड़ सियासी और बिलाल साहब पाण बि सख़्तु मुश्किल में हो मुश्किल ना सीट पटी नतीजा कहिड़ा आहिनि वोट कया केतिरा कया उन ते मां तफ़सील कोन थो कयां पर मुंहिंजी नज़र में टे सीटूं हिनजो पेश कंदुसि राज साहब जिन खे उन ज़माने में राजकाणी में हाथ कयो हाणे सवालियत अॻिते जेको